कणक पिननि जे लाइ यार हिकु महांगाई ज़ुल्म करे छॾियो आहे बेरोज़गारी। सो ईद बि मथां लॻी पई, नंढड़ा बच्चा मां जो लता कपिड़ा बि वठूं यार, को नंढा बच्चा आहिनि उन्हनि जे लाइ को मेलो बि कलंदर जो नूरानी जो आहे घुमूं। सो भाई जो ही कुंजे हेठि बनियनि में लथमि त 4-5 किलोमीटर परे खां थ्रेशर नज़र अचनि पिया थी, या मिटी उॾामे पई थी। अल्ला खुते थ्रेशर नज़र न अचे, आख़िर वञी थ्रेशर ते पहुतमि। पानी जी बुंज एॾी लॻी जो तोबा नउज़ बिल्ला मरां पियो, पर पानी चुको न हुजे पीअण जे लाइ। थ्रेशर ते वञी पहुतमि, मां चयो रब जी राह में बा मौला ई आहे, कामरे तिक थो करां भाऊ मूंखे वंदड़ो ॾींदे छा? मुंहिंजे बाबा मालिक कोन्हे, को मालिक कोन्हे। मां चयो भाऊ रब जी राह में जेका वणे ॾे, ईअं न कर, हेॾो पंध करे आयो आहियां, मुंहिंजे मालाल मालिक कोन्हे। वरी ॿिए वक़्तु वियुसि उन खे चयमि भाऊ वंदड़ो ॾे, मूंखे अंधो ई मंदो ई तोखे ॾियां, मां छा चयो अथई? जंहिं खे चवां मां चयो अंधो आहे मंदो आहे, भला मां तेरे पिस्तौल खणी आयो आहियां, रब जी राह में ॾे। जेका वंदड़ो दिलि चवई ॾे, उन न टे हिकिड़े ते वियुमि। सो नंढड़ी प्याली चांहि वारी हुजे, हितरी उहा भरे मुंहिंजे माला जी राह में कणिक ॾे। तो कुपड़ी मूंखे भरे हिकिड़ी ॾिनी, पाचके में विधी, पाचके में जो कुपी प्यालड़े जी विधी त पाचके में ज़ाहिरी न पीए, हितरी ॾिनी कणिक। तो मां चयोमांसि त अलाह जी राह में कुझु ॾे त सही, मूंखे बाबा वठींदो वध नथी थिए, हल जान छॾ। सो मां चयोमांसि दादा ही बा तूं रखो, को मां ॿिज छोड़ी छटींदुसि जो मूंखे एतिरो लप जो कणो ॾिनो अथई, ॾी 2-3 किलो त ॾे रब जी राह में। सो मुस्लमान बा घरी सवा ख़ुदा जी ख़ौफ़ कोन टिजनि था, ज़िलज़िला ॿोॾू ॾुकर अचनि था, उन्हनि खे ॾिसी 2-3 मिंट अलाह जो ख़ौफ़ छनि थो, या से मरणो आहे। वरी उहा 2-3 मिंटनि खां पोइ साॻा ई साॻा ज़ालिम थी था वञनि माण्हू। सो अलाह वटि हलणो ई कोन, अलाह जे नाले ते बि ॼण माण्हू छॾे विया आहिनि। हे मुंहिंजा मालिक साईं, हीअं त कणिक 12,000 रुपया बोरी आहे, वरी 6,000 रुपया बोरी, त बि 5-5 किलो माण्हुनि खे रब जी राह में ॾींदा हुआ। हाणे त डबल महांगाई करे छॾी अथनि कणिक, त बि अञा उहा हिननि जे या से घोड़ा। ग़रीबी जो हक़ न आहे कंहिं ते बि वञण जे लाइ। 14 थ्रेशर लियो आहे, 14 थ्रेशर मां कणिक मुरगी मुनो 1 किलो मिली आहे। सारी मुनो 1 किलो मूंखे ॿुधा त टंगियुनि में अञा ताईं साह कोन्हे, को मां मरां पियो थो। तो हिननि मुस्लमाननि खां अलाह बचाईंदो, मुंहिंजा ॿार बि पंहिंजे गंज में हुजे, बाक़ी ग़रीब चारो सदाईं सूरनि में ई हूंदो, ईअं अज़ाबनि में हूंदो, ग़रीब त कंहिं वञे ई न त भलो आहे। मां त थ्रेशर ते पिननि वियो त 13 थ्रेशर रुलियो आहे, 13 थ्रेशरनि मां मूंखे मुनो 1 किलो कणिक मिली आहे। त वीचारा जेके सॼो ॾींहुं रुलंदा, उन्हनि खे छा मिलंदो हूंदो? त मुंहिंजे पीउ बि तौबा कई, वरी मां कंहिंजे थ्रेशर ते वञा, अलाह पंहिंजे गंज में ॾींदो आहे। बुख भली आहे, पर पराई माण्हुनि जी छिड़बूं ख़राब आहिनि मुंहिंजा भाउ, अलाह बचाईंदो, वॾी महिरबानी।